बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी। जैन यारन सगोरन मीलाद को न मल्हायो, असां बि कोन था मल्हायूं। बारी बुनियादी ॻाल्हि, 1.25 लख नबी इन अंधे चवण वारे खां पुछो त मीलाद जी माना छा आहे? मीलाद जो मादो छा आहे? मीलाद जो मफ़हूम छा आहे? असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो इहो आहे त महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलम बुतून खां आलम ज़ुहूर में हज़रत अम्मड़ आमना रज़ियल्लाहु तआला अन्हा जे पाक पेट मुबारक मां 12 रबीउल अव्वल शरीफ जे दिहाड़े दुनिया में रौनक अफरोज़ थिया। मुहम्मद करीम जी आमद थी। सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जी विलादत थी। विलादत छा थी अदा? मीलाद, मौलूद, विलादत, तवल्लुद, इन सभिनि जो हिकिड़ो ई मादो आहे। सिंधी में चवंदा था मौलूद त ॿुधाए, मौलूद मां मुराद बि आई आहे जो असांजा शाइर चवंदा हुआ, अॼु जाम मुहम्मद जाओ आ, अॼु जाम मुहम्मद जाओ आ, सखी शाह अरब मंझि आयो आ, अॼु जाम मुहम्मद। इनखे छा चवंदा हुआ? चओ मौलूद। छा चवंदा हुआ? शहर मके मंझि शादियूं थियूं वह वाह मुबारक बाजूं थियूं, सारे आलम में इमदादूं थियूं, सारे आलम में इमदादूं थियूं, मौला मीहू रहम जो वसायो आ, अॼु जाम मुहम्मद ओ जाओ आ, अॼु जाम मुहम्मद। ओ मोरे जे ताज मस्जिद वारा तूं बि नबी जी नात ॻाए। चओ अॼु जाम मुहम्मद जाओ आ, अॼु जाम मुहम्मद जाओ आ, सखी शाह अरब मंझि आयो आ, अॼु जाम मुहम्मद। इन एतिराज़ करण वारे चिबरे खां पुछ त चिबरा चिबरा तूं थो चवीं त 1.25 लख नबीअनि मीलाद कोन मल्हायो। मां थो चवां जे 1.25 लख नबीअनि वारे दौर में मुहम्मद करीम ॼमे हा त 1.25 लख नबी बि मीलाद मल्हाइनि हा। कोन सम्झी? जे 1.25 लख नबीअनि जे दौर में मुहम्मद ॼमे हा त ख़ुदा जो कसम 1.25 लख नबी बि मीलाद मल्हाए हा। पर तुंहिंजे अकुल ते मातम कजे, तुंहिंजे इल्म ते मातम कजे, तुंहिंजे जहालत ते खिलजे, अफ़सोस आहे जो तूं आलम सॾाइण वारो ऐं ॻाल्हि कहिड़ी थो करे कि अल्लाह जे नबी जो मीलाद 1.25 लख नबी कोन मल्हायो। अरे जेको 1.25 लख नबी जे ज़माने में ॼाओ ई कोन्हे त मीलाद केरु मल्हाए? ज़रूर चवंदो त अबू बकर छो न मल्हायो, उमर छो न मल्हायो, उस्मान छो न मल्हायो, हैदर करार छो न मल्हायो। ओ अंधा जेकॾहिं तूं जाहिल आहे त मां छा कयां? अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे अन्नेमतुल कुबरा बिमीलादिल मुस्तफा। नबी करीम जे मीलाद खे नेमत कुबरा सॾे अल्लामा साहब लिखनि था। इब्न जौज़ी हिकिड़ो तमामु पक्को सख़्त आलिम आहे। ॿियनि आलिमनि खां हुन में शिद्दत वधीक हुई। उहो चइनी यारनि जूं रिवायतूं आणे थो, अबू बकर जो कौल आणे थो, उमर साईं जो कौल आणे थो, उस्मान ज़ुन्नूरैन जो कौल आणे थो, हैदर करार जो कौल आणे थो। सिद्दीक़ थो चवे जेको मीलाद कंदो सो क़यामत में मूंसां जन्नत में गॾु हूंदो।
इब्ने हजर हैतमी हाफिज़ साहब तस्हीह तो कराए सही तो चवे इब्ने हजर हैतमी नेमतुल कुबरा में लिखे तो पियो त मुझे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त जेको मीलाद मल्हाईंदो सो मां अबू बकर सां गॾु हज़रत उमर तो चवे जेको मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदो उहो ॼण ग़ुज़वे हुनैन ऐं बदर जे जंग में शरीक थियो हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन फरमाए थो हिकिड़ो दिरहम मीलाद ते ख़र्च करण वारो उहद जबल जेतिरो गोया सोन ख़ैरात कंदो हैदर करार थो चवे जेको मुहम्मद जो मीलाद मल्हाईंदो उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलिया पिया हूंदा हर दरवाज़े खां सॾु थींदुसि मीलाद मल्हाइण वारा हे न हुआ जरी दुनिया मां वेंदो त हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर ऐं ईमान ते थींदो जरी दुनिया मां वेंदो त मुहम्मद करीम जे मीलाद मल्हाइण जे बरकत सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन कान आखिर कलामहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह हुजूर से फरमाइन था मरण जे टाइम ते जय ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो सो जन्नती आहे शेर खुदा तो फरमाए तू मुस्तफा जो मीलाद मल्हाए त मां तोखे गारंटी थो या तुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थींदो अंधो हिकिड़ो न चवे त सिज कोन्हे पोइ छा चइबो त सिज कोन्हे हिकिड़ो पखी आहे उनजो नालो आहे वॾेरो चमड़ो सुञाणो था चमड़ो ॾींहं जो सॼो ॾींहुं ऊंधो लटकियो पियो हूंदो आहे जाइन में घरनि में ॿिरनि में सुराखनि में सिज लहंदो आहे पोइ निकिरंदो आहे माण्हू पुछो चमड़े होॾे ख़बर तूं राति जो थो निकिरे चे ॾींहं जो छो न चे सुहिणो आहे ॾींहं जो निकिरंदो त नज़र लॻंदी हाणो केतिरो सुहिणो आहे उहा तव्हां बि सुञाणो था अल्लाह ताला हुनजे अखियुनि खे अंधो कयो आहे अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम खुदा ताला जे ज़ात बाबरकात गुमराहन जे दिननि जे मथा कननि जे मथा मोहरूं हणी छॾियूं आहिनि हिनखे का ख़बर कान्हे का और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अल्लामा साहब रहमतुल्लाह ताला जे तव्हां ख़िताब जे हवाले सां चइनी यारनि सगोरनि जी ॻाल्हि ॿुधी आहे पर हज़रत अल्लामा अहमद क़स्तलानी शारह बुखारी चओ रहमतुल्लाह अलैह ज़ोर सां चओ रहमतुल्लाह अलैह पिताई से फरमाईंदो आहे मरी विया सभु मोर हंज न बचो हिकिड़ो उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी अची डंड भरी कूड़नि कांगेरनि सां मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ उहे आशिक़ हलिया विया जेके मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो शान ॻाईंदा हुआ अल्लामा अहमद क़स्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह मवाहिबुल लुदनिया में फरमायो आहे जंहिं राति मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे उन राति रब करीम जी ज़ात बाबरकात कायनात में ऐलान करायो आहे हज़रत अल्लामा अब्दुल बाक़ी रहमतुल्लाह ताला अलैह ज़रक़ानी शरीफ में लिखियो आहे ॿई बुज़ुर्ग लिखनि था त रब करीम जी ज़ात बाबरकात जो चवे अॼु मुहम्मद ख़ैर जो ॼाओ आहे मां रब भी मुहम्मद जी ख़ुशी थो मल्हायां